वेलकम बैक नाज़रीन। जी वली साहब, तव्हां छा था सम्झो त मज़हब या दीन, अगर सुमरो साहब जिन चयो त मज़हब ऐं दीन में फ़र्क़ु आहे, ऐं दीन पे लफ़्ज़ थी ॻंढियां, मज़हब या दीन जो रियासत सां लाज़िम आहे या पहिरीं ॻाल्हि तव्हां जेका चई दुनिया में दीन हिकिड़ो कोन्हे, दीन इलाही आहे। इलाही जी असां सॼी यूनिवर्सली ॻाल्हि पिया कयूं ऐं हर दीन वारे जी दावा इहा ई आहे जेका साईं थो करे। त असांजो नुक़्ते नज़र मुकमिल आहे। हर थो चए त असां खां सवाइ ॿिया सभु सही न आहे। हर माण्हू चए थो त असांजी ॻाल्हि में का बि कसर न आहे, का बि अहिड़ी ॻाल्हि न आहे जेका मुंहिंजे दीन में न हुजे। हिंदू बि ईअं थो चवे, ईसाई बि चए थो। इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे, दीन फ़क़ति इहे चार वॾा मज़हब जेके आहिनि इहे न आहिनि। असां सभिनी जी ॻाल्हि था कयूं, ओवरऑल जेके बि मज़हब या दीन आहिनि सॼी दुनिया में, जी हर दौर में हर हंधि इहा ई तफ़रीक़ आहे। असांजी ॻाल्हि सची आहे, आसमान में जेको वेठल आहे उहो असांजो आहे, ऐं इहे शयूं अॼु खां वठी ज़ेर ज़बर जो बि उन्हनि में फ़र्क़ु न थींदो, छो जीअं आहे तीअं हलंदो। मसइलो हिन में हीअ आहे त दुनिया तब्दील पई थिए। जेके शयूं कल्ह हुयूं से अॼु आहिनि, न आहिनि, के आहिनि के न आहिनि, माण्हू तब्दील थियनि था। मसइला इस्लाम में जहाद फ़र्ज़ु आहे, ऐं असांजी हिंदू ॿारनि में इहो ईमान आहे, हुननि जो मज़बूतीअ सां ईमान आहे त हिंदुनि खां सवाइ ॿिया सभु मलीच ऐं नापाक आहिनि। बल्कि हिंदू जेके पाण खे सॾाइनि था उहे बि नापाक आहिनि। बल्कि गीता में ईअं चयल आहे त कृष्ण भॻवानु चयो आहे त हीअ जेके असां चऊं था त हिकिड़ा पाक आहिनि, ॿिया पलीत आहिनि, हिकिड़ा मथे आहिनि, ॿिया हेठि आहिनि, इन ॻाल्हि जो निज़ाम असां ठाहियो आहे ऐं असीं इन जा मुहाफ़िज़ आहियूं। जीअं असां वटि आहे त न नज़ल न क़ुरान अना लहू लहाफ़ज़ूं, की हुन जो इहो हिसाबु आहे। इहा दावा यूनिवर्सल आहे, कंहिं हिकिड़े दीन सां वाबस्ता न आहे। त अॼोके दौर में फ़र्ज़ु कयो तव्हां त सभु माण्हू दुनिया में मज़हबी हुकूमतूं क़ाइमु कनि, पोइ छा थींदो? असीं कंदासीं जहाद, ऐं हो चवंदा सभु मलीच। तव्हां किताब जो पढ़ो, मनुशास्त्र, मनुशास्त्र में लिखियलु आहे जेको पाक किताब आहे कानूननि जो, हिंदू मज़हब जी। त ब्राह्मण जे पासे में को ॿियो माण्हू अची वेही रहे त उनजे वेहण जे जाइ ते कोडरियूं खणी तपाए गरम करे उनजे वेहक जे जाइ ते रखणु खपे। हाणे जेकॾहिं असीं हितां जहाद शुरू करियूं, अॼु जहाद शुरू कबी, हीअ आहे एटमी दौर, असां लाइ जहाद त फ़र्ज़ु आहे। कीअं थींदी फलाणी थी, उहे इलाही तावीलूं आहिनि, पर जहाद आहे। हुन लाइ हिन वक़्तु बि अमरीका बहादुर हिंदुस्तान में मुंहिंजी इंफॉर्मेशन मुताबिक़ इसराइल जी मदद सां लखा माण्हू तयारु करे छॾिया आहिनि, जेके इन ते उन्हनि खे मिशन ॾिनी वई आहे त हिंदू मज़हब जा जेके मुल्क कब्ज़े में हुआ उन्हनि ते वरी कब्ज़ो करिणो आहे। हाणे उन्हनि मुस्लमाननि खे मिशन ॾिनो, तव्हां अमरीका बहादुर खे मथे खणी आसमान जे बुलंदियुनि ते पहुचाए सघियो, तव्हां जहाद पिया करियो। रूस काफ़र आहे, उन सां विढ़ूं था, अमरीका बहादुर इस्लाम जो मुहाफ़िज़ आहे, उन सां गॾिजी था विढ़ूं। उहा लड़ाई कयूं, रूस वियो दफ़ा थी, अमरीका जे मथां जेका मुसीबत ऐं अज़ाब हो सो वियो लही। हीउ हिकिड़ो दहशतगर्द थी आहे, सॼी दुनिया जे मथां अज़ाब थी पियो। हिननि त कई जहाद, हिननि खे मिलियो सवाबु, हे त विया बिश्त में, पर दुनिया जो त अछो मुंहुं थी रहियो। लखे मुस्लमान मारिजी विया, इराक़ में रत जूं नदियूं पियूं वहनि, फ़लस्तीन में रत जूं नदियूं पियूं वहनि, पाकिस्तान ख़तरे में आहे, दुनिया में सॼे में आसमान थी वियो। हिननि त जहाद करे छॾियो। जहाद जो फ़ैसिलो अलाह तबारक व तआला पाण त कोन थो करे न, हे तव्हां ऐं असां कंदासूं न। हाणे इन्हनि जे हथ में, चरियुनि बलाउनि जे हथ में का ॻाल्हि अची वई, ॿियूं चरियूं बलाऊं हुयूं, अमरीका सां गॾिजी सॼे मुल्क खे तबाह करे छॾियूं, वरी ॿियूं चरियूं बलाऊं वेठियूं बम पिया हिक ॿिए खे हणनि, त हीअ त तमामु डेंजरस सूरत आहे। ईअं जेकॾहिं सभई मज़हबनि वारा पंहिंजे पंहिंजे दीन खे जीअं असीं सम्झूं था, तीअं कतई करे उहे जे कार्रवाई शुरू कनि त हीअ त 5 मिंटनि में दुनिया भस्म थी वञे, हीअ दुनिया रहंदी कान। सर सैयद अहमद ख़ान तमामु घणो ज़रूरु आर्गुमेंट चयो त शरीयतूं पसमांदा समाजनि लाइ आहिनि, हे दवाऊं सभु कनि था। मसलन क़ुरान शरीफ़ मुकमल दीन आहे, क़ुरान शरीफ़ में कॉन्स्टिट्यूशन आहे छा? क़ुरान शरीफ़ में फिज़िक्स ऐं केमिस्ट्री आहे छा? क़ुरान शरीफ़ में लॉ ऑफ द सीज़ आहे छा? समुंडनि जो कानून आहे छा? क़ुरान शरीफ़ में हवाई कानून आहिनि छा?
क़ुरान छल में बहरी ऐं बरी जेके थियनि था रस्ता उन्हनि खे कीअं ठाहिजे उहो इल्मु आहे छा? अर्ज़ियात जो इल्मु आहे छा? एस्ट्रोनॉमिक्स आहे छा? एस्ट्रोफिज़िक्स जो इल्मु आहे छा? हिते ऐं फिज़िक्स ऐं बीमारियूं हदीस सहीफ़ आहे, हिते तव्हां किताब खोले पढ़ो। हिकिड़ो ॾंभु ॾिबो, ॿियो पछना लॻाए गया, मूंखे उर्दू कान थी अचे, ऐं ॿियो माखी खाइबी। हुजूर जे ज़माने में दवाऊं इहे हुयूं ई इहे। हाणे अॼोके दौर में जेको वॾी ॻाल्हि आहे, बीमारियूं आहिनि हज़ारें लखें, ऐं ताउन जेकॾहिं थी पवे त सब्र करिणो आहे ऐं उनखे अदा साईं ताउन वारे खे शहादत जो दर्जो ॾींदो, दस्तत थी पियसि त शहादत दर्जो मिलंदो, दवाऊं इहे ई कोन। त हीउ जेको असांजे ज़हन में ॻाल्हि वेठी आहे त वक़्तु बदिलजे थो पर कानून बदिलजंदा कोन। कानून उहे ई 1500 सालनि जा साॻिया कानून रहंदा। मिसाल इस्लाम में अॼु हिंदुनि में आहे सभु माण्हू मलीशनि, तव्हांखे ख़बर आहे असांजे हिंदू भाउरनि जी नज़र में हू ईमानदारी सम्झनि था त पाण सभु नाकपाक ऐं वाजिबुल क़तल आहियूं। पाण खे हिन धरती ते जीअण जो हक़ ई न आहे। पंहिंजो कमु आहे त उथी ब्राह्मण जे अॻियां हथ ॿधी हींअर बीठा आहियूं, पाण बाग़ी आहियूं असांजे हिंदू भाउरनि जा, हिंदू मज़हब जा। पंहिंजो कमु आहे वञी उन्हनि जी शेवा करियूं, हथ ॿधी सभु बीठा आहियूं, त मलीश आहियूं पाण। हाणे उहो जेके उन्हनि जे हिसाब सां जेके हिसाब किताब लॻाए पिया आहिनि त उन्हनि जे ॻाल्हियुनि ते असीं जेकॾहिं हींअर लॻूं था त उहे शयूं क़ाबिल अमल आहिनि ई